जी पुलिस के भी खबर न पई जेकरे मां पंहिंजे भाउ जो खून उनके बख्श करे छॾिया कोई भी हू आज़ाद थी न सघंदो ऐं तुंहिंजो मुड़ुसु तोखे मारण जी धमकी ॾेई विया आहिनि त पोइ हुनजो खून बख़्शराइण मां कॾहिं बि मां न कंदमि ख़ुदा वास्ते मूंखे माफ़ कर मंसूर खान तव्हांजे भाउ जो कातिल हुजे अहिड़ी जगह ते वञी दफ़न कयो अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी नई अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तों हिन वीडियो में हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों छा अचण वारी एपिसोड में वाक़ई राज़न पंहिंजी घरवारी खे पूरो करे छॾींदो या उन खे आख़िरी टाइम मुआफ़ी ॾेई छॾींदो अचण वारे एपिसोड में छा राज़न वारा वाक़ई खून जे केस तां हथु खणंदा या वरी शाहनवाज़ खान ते केस हणंदा या वरी का ॿी गेम खेॾंदा छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल दासी टीवी खे सब्सक्राइब लाज़मी कंदा हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़ दोस्तों राज़न ज़ालिम माण्हू आहे इन पंहिंजी जेको आहे न घरवारी खे कोन बख़्श कंदो ऐं इन खे दफ़न करण जी पूरी कोशिशि कंदो हू माफ़ियूं वठंदी क़समूं ॾींदी लेकिन राज़न चवंदो उन खे दफ़न करे छॾियो थी सघे थो आख़िरी टाइम राज़न उन खे माफ़ु करे छॾे न त इन खे पूरो कंदो ऐं ॿियो दोस्तों ॿुधाईंदो हलां शाहनवाज़ खान जे मथां राज़न खे शक पइजी चुको आहे त ठारे मिठनि खे मारण वारो शाहनवाज़ खान आहे अगरि मंसूर खान न आहे इन जे करे हाणे आहिस्ता आहिस्ता उनजो शक शाहनवाज़ खान ॾे वधंदो वेंदो ऐं मंसूर खान जे मथां इहो केस खां हथु खणे या मुराद वारा खणनि अहिड़े हिसाब सां जेको आहे हिन पोइ केस जो ख़ात्मो थी वेंदो ऐं मंसूर खान ॿाहिरि अची वेंदो हेॾां जेको आहे दोस्तो जेका कोशिशि लॻी पई आहे जुमे खे पकड़ण वारी इहा तमामु जल्द जेको आहे जुमे खे क़ाबू कंदा शाहनवाज़ खान वारा ऐं कॾहिं बि कोन ॿुधाईंदा राज़न वारनि खे गेम खेॾंदा